हाला सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर एजाज़ अली बुघियो मूजिब न्यू सईदाबाद बाईपास ते पीर CNG वटि तेज़ रफ़्तार टालर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार न्यू सईदाबाद मंदर मोहल्ले जो रहवासी 17 सालनि जो नौजवान रिहान राजपूत वलद मरहूम लुकमान राजपूत मौके ते चीभाट जी फौत थी वियो, जॾहिं त ॿियो नौजवान ज़ुबैर राजपूत वलद मोहम्मद हाशिम राजपूत सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। फौतीअ जे लाश खे ऐं ज़ख़्मीअ खे न्यू सईदाबाद तहलका इस्पताल आंदो वियो, जितां ज़ख़्मीअ खे फौरी तौर तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ सिविल इस्पताल हैदराबाद उमाणियो वियो आहे। फौतीअ जो लाश इस्पताल जे मुर्दाखाने अंदरि रखियो वियो आहे। हादसे खां पोइ टालर ड्राइवर टालर खे छॾे फ़रार थी वियो आहे।